अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम हारियाणी सां गॾु माया फ़रहीन उॾण। नाज़रीन, ही प्रोग्राम तव्हां ICT एग्रीकल्चर एक्सटेंशन जे फेसबुक पेज ते सौ सिधो ॾिसी सघो था। हिन प्रोग्राम जो मक़सदु जेके सिंध में ज़राअत सां लाॻापियल औरतूं या ज़राअत में दिलचस्पी रखंदड़ औरतियूं आहिनि, उन्हनि खे ज़रूरी मालूमात ॾियणु आहे। इन प्रोग्राम में असीं औरत आबादगार ऐं हारियाणियुनि खां अलावा जेके ज़राअत सां लाॻापियल रोल मॉडल औरतूं आहिनि, उन्हनि खे दावत ॾेई पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं त जीअं उन्हनि जे मुफ़ीद मशवरनि ऐं तजुर्बनि मां ॼाण हासिलु करे सघिजे। जी नाज़रीन, अॼु असां सां हिते मौजूदु आहिनि मैडम अंबर सनम लगारी साहिबा, पाण असिस्टेंट डायरेक्टर आहिनि सिंध इरीगेशन एंड ड्रेनेज अथॉरिटी में। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं। अस्सलाम वालेकुम मैडम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में असां भलीकार चऊं था। मैडम, प्रोग्राम में अॻिते वधण खां पहिरियां तव्हां असांजे नाज़रीन खे पंहिंजे बारे में थोरो ॿुधाइजो ऐं इहो ॿुधाइजो त तव्हां हिन फील्ड में कीअं आहियो ऐं कहिड़नि मनसूबनि ऐं कमनि में तव्हां हिसो वरितो आहे। सभिनी खां पहिरीं त मां शुक्रगुज़ार आहियां ऐं तमामु घणी थोराइती आहियां। मूंखे तमामु ख़ुशी थी रही आहे कि तव्हां मूंखे इन इलाही अहम मौज़ू ते सॾियो आहे। असां वटि इलाही घटि मतिलबु अहिड़े क़िस्म जे मौज़ू ते औरतुनि खे मौक़ो मिलंदो आहे कि हू पंहिंजी तजुर्बे मां कुझु ॿुधाए सघनि, इवन हारियाणी जे बारे में कुझु ॻाल्हाए सघनि ऐं ज़राअत ऐं हिननि शोबनि जे बारे में कुझु ॻाल्हाए सघनि। जीअं त नालो त तव्हां मुंहिंजो ॿुधाए ई चुका आहियो। मां वरी बि पंहिंजो तारुफ़ कराइणु चाहींदसि पंहिंजी नाज़रीन सां त मुंहिंजो नालो अंबर सनम लगारी आहे ऐं मुंहिंजो जेको पेशो आहे, मां हूअं सिविल इंजीनियर आहियां सिंध इरीगेशन ड्रेनेज अथॉरिटी हैदराबाद में असिस्टेंट डायरेक्टर जे तौर ते हुते कमु करे रही आहियां। ऐं इन खां अलावा ज़राअत सां त असांजो सम्झो न सिर्फ़ु प्रोफेशनल असांजो वास्तो आहे, पर मुंहिंजी पंहिंजी बि हिकिड़ी नंढड़ी बनी आहे ऐं पाण बि हिकिड़ी हारियाणी आहियां। त जेके असांजा अबा ॾाॾा हुआ, सभिनी जो पेशो ज़राअत ई रहियो ऐं आहे बि। त मुंहिंजो पंहिंजो बि ईअं ई आहे कि मुंहिंजो ज़मीन सां इलाही गहरो ताल्लुक़ु आहे। मां सम्झां थी कि ज़रूरी न आहे त हिकिड़े हारी या हारियाणी जो ज़मीन सां ताल्लुक़ु हुजे। हिन धरती सां, हिन मिट्टी सां, हिन जे पाणी सां उहो असांजो रूह ॻंढियल आहे हिकिड़ो। त इहो जेको नातो आहे, इहो जेको रिश्तो आहे, इहो त सम्झो असांजी रूह में समायल हिकिड़ो रिश्तो आहे। इन सां असां इनकार ई नथा करे सघूं। त इहो आहे मुंहिंजो तारुफ़। ऐं तव्हां पुछियो कि कहिड़े मां कमनि कारनि में हिसो वरितो आहे, त जीअं त मां ॿुधायो कि मुंहिंजो बुनियादी हिकिड़ो प्रोफेशन खां अलावा बि कमु आहे। उन खां अलावा मां जे प्रोजेक्ट्स में कमु करे रही आहियां, उन में वर्ल्ड बैंक जा हिकिड़ा मेगा प्रोजेक्ट्स असां वटि सिंध इरीगेशन ड्रेनेज अथॉरिटी में अचनि था। असांजो जेको बेसिक कमु जेको चइजे त उहो पाणी जी जेका विर्छ आहे उन खे मुनसिफ़ाना तौर ते विरहाइणु, उहो बि असांजे डिपार्टमेंट मां उहो कमु बि थिए थो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ज़रूरु नाज़रीन खे इहो ॿुधाइणु चाहींदसि ऐं तव्हां सभिनी खे बि कि वर्ल्ड बैंक या इन खां अलावा ॿिया जेके फंडिंग ॾियण वारा जेके इदारा हूंदा आहिनि, उन्हनि जो फोकस उन्हनि कंट्रीज़ ते जेके अगरि ईअं हूंदो आहे त असां वटि एग्रीकल्चर, पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे। असांजी जेको मईशत जो जेको दारोमदार आहे उहो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ज़राअत ते आहे। त असां वटि जेको हाणे प्रोजेक्ट आयो आहे उन जो नालो आहे सिंध वाटर एंड एग्रीकल्चर ट्रांसफॉर्मेशन। इन खां पहिरीं जेको असां वटि प्रोजेक्ट हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट हलियो, उनजो नालो वाटर सेक्टर इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट हो। त उन में छा आहे कि इम्प्रूवमेंट ऐं वाटर मां ई तव्हां सम्झी वठो कि पाणी जी जेका विर्छ विरासत हले पई, जेको असां वटि हिकिड़ो सिस्टम हले थो, उन में पाणी ते उन्हनि जो घणो फोकस हो कि पोइ कैनालनि जी जेका कमकार हलनि था, उन्हनि जे जेके रिहेबिलिटेशन कम हलनि था या ॿिया, उन ते घणो। पर ज़माने खे ॾिसंदे ऐं ज़रूरत खे महसूसु कंदे इहो थियो कि हाणे असां वटि जेके मेगा प्रोजेक्ट्स हलनि था, जेके नेशनल या इंटरनेशनल जेके बि, त उन में ज़राअत जो अंसर तमामु घणो अची वियो आहे। हींअर बि असां जेकी जंहिंमें आउं कमु करे रही आहियां, जंहिं प्रोजेक्ट ते आउं कमु करे रही आहियां हींअर, त उहो बि ज़राअत जे बारे में उन में मतिलबु घणो आहे। ऐं ज़राअत ऐं उन में वरी औरत जो किरदारु, त उहो हिकिड़ो असांजे जेको मुआशिरो आहे उहो माफ़ु कजनि मर्द हज़रात, त असां वटि अलाए छो मेल डोमिनेटेड चयो वेंदो आहे। पर कुझु हद ताईं मां इन सां एग्री आहियां, पर कंहिं हद ताईं मां चवां थी कि सिर्फ़ु चवण जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि इहा आहे कि औरत जो पंहिंजी हिकिड़ी किरदारु पंहिंजो ई आहे। तव्हां ॾिसो अगरि मेल डोमिनेंसी त हिते आहे, पर औरतूं बि काफ़ी अॻिते अचनि थियूं, जेके अचणु चाहिनि थियूं ऐं
जंहिंखे मौक़ा न मिलनि था ऐं जंहिंखे मौक़ा मिलनि था त उहे ज़रूरु अचनि थियूं, ऐं असांखे इहो ई घुरिजे त ॿियनि खे बि जीअं मौक़ा ॾियूं त उहे बि अॻिते अचनि। बिल्कुलु। ऐं इन खां अलावा जीअं तव्हां किरदार ते ॻाल्हि कयो पिया त तव्हां छा था सम्झो त ज़राअत ऐं आबपाशी में औरतुनि जो कहिड़ो किरदारु आहे? जीअं त मां पहिरीं बि ॿुधायो कि इहो हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे औरत जो जंहिंसां तव्हां मतिलबु तव्हां पाण सभई कोई बि इनकार नथो करे सघे। औरत ऐं पाणी ऐं औरत ऐं ज़राअत जो हिकिड़ो अटूट रिश्तो सम्झी वठो हिकिड़ी तरह सां। घर में हिकिड़ी आम औरत रहंदड़, मां त हिकिड़ी प्रोफेशनल अगरि वे में बि ॻाल्हायां, उनखां अलावा आम ॻोठनि में हिकिड़ी आम औरत बि रहियल, शहरनि में आम औरत बि रहियल, त ॾिसो पाणी हिकिड़ी औरत खे ख़बर हूंदी आहे कि एतिरो पाणी मुंहिंजे घर में आहे, चाहे उहो टैंकर मां आयो, चाहे टंकी मां आयो, चाहे उनखे दरिया मां खणी पई अचे, कहिड़ी बि थर खां वठी शहर ताईं तव्हां ॾिसी सघो था कि औरत खे ख़बर हूंदी कि मूं वटि केतिरो पाणी आहे, मूंखे कीअं हलाइणो आहे, केतिरे मां थां धोइणा आहिनि, केतिरे मां कपिड़ा धोइणा आहिनि, केतिरो मूंखे बचाए रखिणो आहे, केतिरो इहो सॼो मैनेजमेंट जेका चइजे न हिकिड़ी, उहा घरेलू तौर ते बि औरत थी करे त हिकिड़ी बहितरीनु नमूने सां उहो उनखे हलाए थी। अचूं था ज़राअत ते, अचूं था पंहिंजी ॿनी ॿारे वारे कम ते, त तव्हां ॾिसो फुटियूं जेके हूंदियूं आहिनि न, उन चूंडण में बि तव्हांखे औरत नज़र ईंदी। तव्हां केॾी महिल पंहिंजी ॻोठनि में ॾांहुं वञो या ॿनी ॿारे ॾांहुं वञो की न वञो, तव्हां ॾिसंदव कि उहे फुटियूं बि चूंडनि थियूं, उहे लाॿारे में बि कमु कनि थियूं, उहे हर कम में तव्हांखे नज़र अचनि थियूं। पर हिकिड़ी जॻह ते अची मूंखे थोरो मन थिए थो त जॾहिं बि इन सभिनी शयुनि खां पोइ जॾहिं ॻाल्हि थी अचे मार्केट जी, जॾहिं फसल खे असां विकिणूं था या मवेशी जेके असां सां संभालनि थियूं उहे जॾहिं उहे थियनि थियूं, पोइ उन में उन्हनि जो हिकिड़ो किरदार खे तव्हां हिकिड़ो कट ऑफ उहो करे छॾंदा आहियो। पर औरत खे ख़बर हुजणु खपे त व्हाट्स माय रोल, ऐं माना उन शइ खे बहितरीनु नमूने सां हलाए सघे थी। जेसिताईं मुंहिंजो रहियो आहे औरत हारियाणियुनि सां, इन्हनि सभिनी सां, ऐं पाण बि हिकिड़ी हारियाणी आहियां नंढड़ी सी, त असांखे ख़बर हूंदी आहे कि कहिड़ो फसल कीअं छा, हिकु हर कमु करण वारी जॻह सां तव्हांखे प्यारु हूंदो आहे। हर औरत खे पंहिंजे घर सां बि प्यारु हूंदो आहे, त उहो ॿनी ॿारे सां बि ओतिरो ई प्यारु कंदी आहे, ओतिरी ई केयर कंदी आहे, ओड़े ई नमूने सां कमु कंदी आहे। तव्हां पाण ॾिसंदा बि हूंदव। बिल्कुलु जी मैडम, जीअं तव्हां पहिरियां ॻाल्हि कई पाणीअ जी अहमियत ते, त तव्हां छा था सम्झो त ज़राअत जे शोबे में उन पाणीअ जी अहमियत ते तव्हां छा चवंदव, ऐं जेके असां जूं औरत आबादगार आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़ियूं सलाहूं ॾींदव? असल में असां वटि ॾिसो हींअर जो ॻाल्हि न आहे, हीअ आहे ज़माननि खां वठी, सिर्फ़ु असां वटि बि न, सॼी दुनिया में। मां इंटरनेशनल लेवल जी ट्रेनिंग्स बि कयूं, अल्हम्दुलिल्लाह इहे मौक़ा बि मिलिया कि ॿाहिरि रहियासीं बि, आयासीं वियासीं, ॾिठोसीं, त मां ॾिठो कि उते बि औरतूं ॿनी ॿारे ते कमु ज़रूरु कनि थियूं, पर छा आहे कि हुननि वटि जदीद टेक्नोलॉजीज़ आहिनि, कुझु अहिड़ियूं मशीनरीज़ आहिनि, कुझु अहिड़ा तरीक़ा आहिनि जंहिंमें हू ईज़ीली कमु करे सघनि थियूं। असां चवंदा आहियूं कि फ्रेंडली माहौल हुजे, हिकिड़ो फ्रेंडली तव्हांखे एटमॉस्फेयर मिले, ऐं ईज़ी टू यूज़ तव्हां वटि टेक्निक्स हुजनि, त पोइ हर माण्हू उहो कमु ईअं करे सघे थो। त असां वटि थोरी जेका खोट नज़र अचे थी न, उहा इहा कि अवेयरनेस ॾियण जी तमामु घणी ज़रूरत आहे कि कहिड़ी टेक्नोलॉजी असां ईज़ीली अडॉप्ट करे सघूं था, ऐं कहिड़ी टेक्नोलॉजी ते औरत बि पंहिंजो किरदारु अदा करे सघे थी। ॿाहिरी दुनियानि खे तव्हां ॾिसो त चाइना खे ई तव्हां ॾिसो त वॾी वॾी जेके मशीन्स आहिनि उहे पाण ड्राइव थियूं कनि, पाण हलाइनि थियूं, पाण ऑपरेट थियूं कनि। त असां वटि बि मां सम्झां थी कि थोरो स्टीरियोटाइप थोरो कमु, जॾहिं असां आउट ऑफ द बॉक्स वञी कोई कमु कयूं था त माण्हू चवनि था कि भई अलाए छा मतिलबु औरत थी करे इहो कमु पई करे। हाणे तव्हां ॾिसंदा हूंदव औरत बाइक्स बि हलाइनि पियूं, त औरत जहाज़ बि हलाए पई, असांजे मुआशरे में बि। सो इन में ज़रूरत आहे त थोरी अवेयरनेस ॾियणी आहे औरत खे। बिल्कुलु, जीअं तव्हां चयो त जदीद टेक्नोलॉजी या नवनि तरीक़नि जी अवेयरनेस जी ज़रूरत आहे, त उहे कहिड़ा जदीद तरीक़ा या टेक्नोलॉजीज़ आहिनि जेके तव्हां असांजी हारियाणियुनि खे ॿुधायो ताकि उन्हनि ताईं उहा अवेयरनेस पहुचे? असां वटि इलाही सुठा प्रोग्राम्स इलाही सारा डिपार्टमेंट्स कंदा आहिनि। जीअं तव्हां एग्रीकल्चर डिपार्टमेंट, एग्रीकल्चर एक्सटेंशन सां गॾु ऐं असांजो जेको इरीगेशन डिपार्टमेंट आहे उहो, क्लाइमेट चेंज आहे उहो, असां वटि नंढियूं ट्रेनिंग प्रोग्राम्स बि हलनि था, वर्कशॉप्स हलनि थियूं, जंहिंमें असां पाण त प्रोफेशनली सिखंदा आहियूं, पर असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे कि असांजी जेके हारियाणी भेनरूं आहिनि उन्हनि खे बि असां घुरायूं, जे अची नथियूं सघनि त पाण उन्हनि खे वञी उहे अवेयरनेस ॾियूं। उहे कहिड़ियूं अवेयरनेस आहिनि जेके मां तव्हांखे चयो कि ईज़ी एडॉप्ट तरीक़ा आहिनि, जीअं स्प्रिंकलर आहे,
ठीकु आहे। ड्रिप इरीगेशन आहे, उन में छा थींदो आहे तव्हांजो पाणी घटि इस्तेमालु पियो थिए, लेकिन तव्हांखे ख़बर पवंदी कि इन घटि पाणी सां बि ऐं फसल जी प्रोडक्टिविटी मुंहिंजी वधीक वधंदी। हर हारी हुजे या हाराणी हुजे या जेको बि, उन्हनि जो पूरो फोकस हूंदो आहे कि असांखे फ़ाइदो केतिरो मिलंदो। तव्हां जॾहिं बि वेंदव न फील्ड में पंहिंजूं टेक्निक्स खणी वञो, चाहे पंहिंजा PhD जा तजुर्बा खणी वञो, चाहे तव्हां उन्हनि खे पंहिंजी इंटरनेशनल लेवल जी ट्रेनिंग्स ॿुधायो, उन्हनि खे इन ॻाल्हियुनि सां कंसर्न ई न आहे। हुनजो पहिरियों सुवाल तव्हां सां इहो हूंदो, अदी मूंखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, मां छा शइ मुंहिंजा ॿनि ॾाॾनि बि इहे ई तरीक़ा कया, मां बि इहो ई तरीक़ो कंदमि। असां वटि ईअं ई शइ हले थी। ॾिसो इलाही मुश्किल हूंदो आहे, तव्हांखे नवाण आणण में इलाही मुश्किल थींदी आहे। जॾहिं बि तव्हां कोई जिद्दत आणण जी का शइ कंदव न, उन में तव्हांखे थोरा घणा ज़ाहिर मुश्किलात ईंदियूं आहिनि, पर इहो आहे कि असांजी औरतूं तमामु घणियूं माशाल्लाह समझदार आहिनि, तमामु जल्दी ॻाल्हियुनि खे सम्झी वञनि थियूं। तालीम जी कमी हुजण जे बावजूदि बि उहे तमामु जल्दी इन करे सम्झी वञनि थियूं, छो जो उन्हनि जो हर वक़्तु इन शइ सां तालुक़ु रहे थो। इन मां ई तव्हां ॾिसी वठो कि उन्हनि जेके कपिड़ा बि धोइण वेंदियूं आहिनि न, पंहिंजे घरनि मां खणी हिकिड़ी शाख ते वेंदियूं आहिनि, त उन्हनि खे ख़बर हूंदी आहे कि मूंखे कहिड़ी वारी शाख ते मूंखे पाणी जो केतिरो फ्लो मिलंदो, मां हिते वेही धोआं। हा, कुझु इनसिक्योर सिचुएशन्स हूंदियूं आहिनि कि इन में मां इहो ज़रूरु पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो ॿुधाइणु चाहींदमि कि जॾहिं उन वेंदियूं आहिनि त पंहिंजा नंढड़ा नंढड़ा ॿार बि पाण सां गॾु खणी वेंदियूं आहिनि, छो कि हिकिड़ी माउ आहे त उहा ज़ाहिर आहे उन्हनि खे हर कमु। त उन में इहो थियो कि हिकिड़ो मतिलबु हर तरह जा तजुर्बा असांखे थींदा आहिनि। हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि इहा थी कि हिकिड़ी औरत जो हुन में नंढड़ो ॿारु हो, उहो स्लिप थी हुन में किरी पियो ऐं उनजी जेका आहे डेथ थी वई। त इन शइ खे इलाही वधीक ज़ाहिर तव्हांखे ख़बर आहे उहा असां इन शइ जो इहा हल कढिया त अलाह न करे अहिड़ी का सिचुएशन्स थियनि थियूं। पोइ वॉशिंग घाट असां ॿुधाया कि भई वॉशिंग घाट ठही सघनि था, काफ़ी ऑर्गेनाइज़ेशन्स ठाहिया। असांजे डिपार्टमेंट में बि मूं अची इहो ॿुधायो कि भई वॉशिंग घाट ठही सघनि था। पोइ वॉशिंग घाट खे कमनि में शामिलु कयो वियो जेके असां वटि उहे ई कमु हलनि था, स्टोन पिचिंग आहे, ॿिया कम आहिनि। त असां वॉशिंग घाट ठाहिया ऐं उन में असां पाणी जो फ्लो जो बि सभु कुझु ठाहियो। उन्हनि खे नंढड़ी दिकी ठाहे हिकिड़ो हैंड पंप लॻाए उन्हनि खे सेफ सिक्योर जॻह ते विहारियो ताकी उहो उन पाणी सां तव्हां धोई सघनि ऐं कपिड़ा धोई सघनि। त इहे कुझु काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे उन्हनि खे सम्झाइण बि खपनि ऐं करण बि। इहो त बिल्कुलु तमामु बहितरीनु इनिशिएटिव हुयो जेको तव्हां वरितो। उन खां अलावा कहिड़ा प्रोग्राम हींअर तव्हां करे रहिया आहियो, जेके प्रोग्राम जीअं तव्हां चओ न वर्कशॉप्स वग़ैरह असां उन्हनि जे थ्रू अवेयरनेस ॾियूं था, त तव्हां हींअर कहिड़ा प्रोग्राम ऐं कहिड़ा वर्कशॉप्स उते करे रहिया आहियो ऐं कहिड़े एरियाज़ में कयो पिया? असां वटि हिकिड़ो तमामु घणो सुठो प्रोग्राम हींअर रिसेंटली असां उनखे बसि पुॼाणी त तक़रीबन पहुचाए छॾियो आहे। ॾिसो जॾहिं बि तरक़ियाती कमु हलनि था त डिस्टर्बेंस बि अचे थी, रोड रस्ता टुटनि था, काफ़ी शयूं थियनि थियूं, पर असांजे डिपार्टमेंट मां इलाही सुठो हिकिड़ो कमु इहो थियो कि अकरम वाह ते कमु हलियो ऐं उन में जेके विच में जेके बि घर पिया आया या जेके बि स्ट्रक्चर्स पिया आया उहे टुटा पे, छोकी उते असांखे कमु कराइणो। जॾहिं उहे टुटा त उन्हनि जे जेके रहण वारा माण्हू हुआ, ख़ासि तौरु असांजो औरतुनि ऐं ॿारड़नि ते असांजो घणो फोकस हो। न सिर्फ़ु उन्हनि खे महफ़ूज़ जॻहनि ते मुंतक़िल करायोसीं, बल्कि उन औरतुनि खे बिज़ी रखण जे लाइ, छो जो ॾिसो जेॾीमहिल तव्हां घर जी लॾ पलाण बि कयो था न, तव्हां मूं जहिड़ो माण्हू जस्ट शिफ्टिंग बि कंदो न त असां मेंटली बि डिस्टर्ब थींदा आहियूं। असांखे लॻंदो भाई हाणे शिफ्टिंग करणी आहे, हाणे पैकिंग करणी आहे। हाणे उन्हनि जा घर पे विया त बेशक उन्हनि खे ॿिए घरनि में असां चयो कि इन्हनि जे लाइ हिकिड़ो उहा शइ हुजे जो हिननि जे अॻियां वञी हिननि खे कमु अचे, जंहिंमां ई अर्न करे सघनि। असां उन्हनि औरतुनि खे सिखण जी जेके हुनर हुआ उहे असां सेखारिया। असां उन्हनि औरतुनि ॾे वियासीं, कंहिंखे सिलाई जो कमु अचे पियो, कंहिंखे पॉलर जो कमु अचे पियो, कंहिंखे असां ॿनी ॿारे ॾे वठी वियासीं। उन्हनि चयो कि न मां पुटियूं बि चुंडे सघां थी, मां हीअ शइ करे सघां थी, मूंखे तव्हां जेके फसल जेका उनजी पैकिंग मां सुठे नमूने करे सघां थी। जॾहिं अंबनि जो सीज़न आयो त हुननि उहे पैकिंग जेके हिकिड़ी सुठी पैकिंग में अंब पैक कबा आहिनि, असां उन्हनि खे ओॾां वठी वियासीं त उन्हनि उहा शइ बि कई। प्लस में फ्रूट्स जेके ईंदा आहिनि त हुननि जी छांटी करणी हूंदी आहे कि कहिड़ो फ्रूट फ्रेश आहे ऐं कहिड़ो रॉटेड आहे, जेको बि उहा उन्हनि शइ उहा कई। त असां उन्हनि खे ज़राअत में बिज़ी बि कयो ऐं असां पाण उन्हनि खां सिखियो
कि कहिड़ी शइ खे कहिड़े नमूने सां कहिड़ी तरीक़े सां सुठे नमूने करणु खपे। सो इहो असां वटि इलाही सुठो प्रोग्राम हिकिड़ो उन्हनि जी तव्हां इनेट स्किल्स खे तव्हां वधीक यूटिलाइज़ करे उन्हनि खे अॻिते आणे उहे बि कयो। उन्हनि सां गॾु गॾु नंढड़ियूं ॿारड़ियूं हुयूं जेके कॉलेज में पढ़ंदड़ या स्कूल में पढ़ंदड़, असां उन्हनि खे ॿी सिखिया बि ॾिनी, कंप्यूटर बि थिया, ॿिया थिया, इंग्लिश थी, कंहिंखे मेहंदी सेखारी। ॾिसो जॾहिं बि इंसान जो मसरूफ़ ज़हन हूंदो न त उहो हिकिड़ो प्रोडक्टिव ई तव्हांखे रिज़ल्ट ॾींदो। त हर लेवल ते तव्हांखे हर जॻह ते हिकिड़े औरत जो सुठो किरदारु ऐं बिल्कुलु केतिरो बि इंसान पढ़े लेकिन उन सां गॾु हुनर बि ज़रूरी आहे, तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। अच्छा मैडम, जेको पाणी जो मयार या मिक़दार आहे, तव्हां छा था सम्झो त उनखे कीअं बहितर बणाए सघिजे थो? जो असां वटि हिकिड़ो चइबो आहे न सिंधी में त रोज़ घणो थिए थो, पाणी कोन्हे पाणी कोन्हे पाणी कोन्हे। मां सम्झां थी कि पाणी असां वटि अल्हम्दुलिल्लाह असांजो मुल्क उन्हनि मुल्कनि में शामिलु आहे जिते चारई मौसम थियनि था। अल्हम्दुलिल्लाह असां सिर्फ़ु पूरो साल बर्फ़बारी में कोन हूंदा आहियूं, पूरो साल बारिश में कोन हूंदा आहियूं, पूरो साल गर्मी में कोन हूंदा आहियूं, पर असां वटि अल्हम्दुलिल्लाह चारई मौसम थियनि था। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो मुल्क उन्हनि मुल्कनि में शामिलु आहे जिते पाणी अल्लाह जी हिकिड़ी वॾी नेमत आहे असांखे मिलियल आहे। पर पाणी जो मैनेजमेंट जो थोरो मसइलो आहे असां वटि। वाटर मैनेजमेंट जेका आहे उहा तमामु घणो ज़रूरी आहे। उन में छा थिए थो कि किथे वधीक पाणी वियोलियो, किथे घटि पाणी वियोलियो, त उन में फ्लड मैनेजमेंट बि अचे थी, ॿियूं शयूं बि अचनि थियूं। हिकिड़ो वाटर मैनेजमेंट ते जॾहिं असां वटि हिकिड़ी मुनसिफ़ाना विर्स जेका मां तव्हांखे शुरू में ई ॿुधायो, अगरि उहा असां वटि हिकिड़ी सुठे नमूने सां थींदी रहे त घटि पाणी सां बि जेका मां तव्हांखे तरीक़ा ॿुधायो, स्प्रिंकलर आहे या ड्रिप इरीगेशन आहे, या असां चवंदा आहियूं कि पर ड्रॉप सां मोर तव्हां कैश क्रॉप करे सघो था, उहो आहे त घटि वसीलनि सां घटि पाणी सां बि तव्हां सुठी प्रोडक्टिविटी ॾेई सघो था, मुख़्तलिफ़ जदीद तरीक़ा इख़्तियार करे, जीअं त ॿाहिरी दुनिया में हली रहिया आहिनि। बिल्कुलु। अच्छा, जेके मौसमी तब्दीलियूं अचनि थियूं इहे असांजी ज़राअत ते कीअं असरअंदाज़ थियनि थियूं? ॾिसो क्लाइमेट चेंज तव्हां पुछणु चाहियो था, मौसमी तब्दीलियूं जेके आहिनि, त जीअं मां ॿुधायो कि अल्हम्दुलिल्लाह असां त ब्लेसिंग्स आहियूं कि उन्हनि मुल्कनि में शामिलु आहियूं जंहिंखे तमामु घटि मौसमी असरात बर्दाश्त करणा पवनि था। पर वरी बि असां वटि ॼाण न हुजण जे करे, हिकिड़ी अवेयरनेस न हुजण जे करे असांखे ख़बर न पवंदी आहे कि असांजो क्रॉप पैटर्न कहिड़ो हुजणु खपे, कहिड़े टाइम ते कहिड़ी फसल लॻायूं। पोइ उन फसल खां ख़तमु थियण खां पोइ असांखे ज़मीन खे केतिरो रेस्ट ॾियणो आहे या केतिरो उनखे कहिड़ी फसल उन जे लाइ पोइ बहितर रहंदी। बेशक जेके हारी भाइर आहिनि उहे ज़मीन ते सरज़मीन ते कमु कंदा आहिनि, उन्हनि खे असां खां वधीक ॼाण हूंदी आहे, असां पाण उन्हनि खां पिया सिखंदा आहियूं कि कीअं करणी आहे ज़राअत। लेकिन कोई शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके अॼुकल्ह जे जदीद तरीक़नि जे इस्तेमालु न हुजण जे करे असांखे नुक़सान बि ॾियनि था। तो उन में आउं चाहियां थी कि एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, एग्रीकल्चर एक्सटेंशन सां गॾु गॾु जेके ॿिया डिपार्टमेंट आहिनि, असां आहियूं इरीगेशन डिपार्टमेंट आहे, त इन्हनि सभिनी खे अहिड़ा नंढड़ा प्रोग्राम्स ज़रूरु डेवलप करणु खपनि, हर प्रोजेक्ट में शामिलु हुजनि, हूअं बि शामिलु हुजनि जंहिंमें हारी भाइर ऐं हारी भेनरूं सां असां कम्युनिकेशन करे सघूं, उन्हनि वटि वञी सघूं ऐं उते वञी ज़मीन ते असां हर फसल, रबी सीज़न में कहिड़ी फसल जो कीअं आहे, ख़रीफ़ में कीअं थो हले, उहो हर शइ उन्हनि खे मतिलबु मौसमी असरात सां गॾु गॾु उन्हनि खे मैनेजमेंट हिकिड़ी अचे। बिल्कुलु। उन खां अलावा जीअं ज़राअत में तव्हां छा था सम्झो त ज़राअत में औरतुनि खे कहिड़नि चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पवे थो? चैलेंजिस त न सिर्फ़ु ज़राअत में बल्कि असां जेके बि जंहिं बि जॉब में जंहिं बि जॻह ते इवन घर में रहंदड़ हिकिड़ी जेका आहिनि असांजी हाउस वाइफ्स आहिनि, मां सम्झां थी उहे बि उन्हनि जी बि फुल टाइम ड्यूटी आहे पंहिंजे घर खे ॾिसणु ऐं ॿारनि खे ॾिसणु। ऐं असां प्रोफेशनल जेके लेडीज़ आहियूं असांजी त सम्झो डबल ड्यूटी आहे, असांखे घर खे बि ॾिसणो आहे, असांखे जॉब खे बि ॾिसणो आहे। जेका हारियाणी भेनरूं आहिनि उहे असां खां वधीक महिनत पियूं कनि, असां खां वधीक मुश्किल कंडीशन्स में रहियल आहिनि, तमामु घणा चैलेंजिस आहिनि। सभिनी खां वॾो चैलेंज जेको मूंखे महसूसु थिए थो बीइंग हिकिड़ी औरत इंजीनियर या औरत ज़राअत में जेको मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे, मूंखे लॻे थो असां वटि जेको हिकिड़ो माइंड सेट आहे न, जेसिताईं सोच नथी बदिले न
तेसि ताईं ज़मानो बि नथो बदिले। त असां वटि सोच खे तब्दील करणु तमामु घणो मुश्किल थिए थो। जीअं मां तव्हांखे सवेर ॿुधायो त जॾहिं मां हिकिड़ी हारी ॿाहिरि ॾे लेट सपोज़ मां वञा थी हुनखे चवां थी की अदा हे हाणे तव्हां इलाही फ्लड इरीगेशन ते तव्हां कमु कयो आहे, तव्हां मञूं था तव्हांजे पर ॾाढा कयो तव्हांजे बाबा कयो, हाणे तव्हां ड्रिप इरीगेशन या ही करे ॾिसो। हू चवंदो बाबा इहो त अलाए छा, मां त बाबा कोन कंदमि, ॻाल्हि अथव सिधी, मां कोन कंदो अथव, इहो अलाए कहिड़ा पाइप खणी आया आहियो, इहे कहिड़ा फुआरा। हा, तव्हांखे उन सां बिल्कुलु उनजो दोस्त थी ॻाल्हाइणो पवंदो आहे ऐं उन खां पोइ उनखे रिज़ल्ट ॾेखारिणो पवंदो आहे की ॾिसो अदा हिन भाउ बि कयो आहे, हिन जी ज़मीन ते बि थियो आहे, ॾिसो हिन जो बि रिज़ल्ट ईअं आयो आहे। हाणे तव्हां प्लीज़ त इहा शइ हाणे अचूं था औरत खे कहिड़ा कहिड़ा मसइला, औरत खे त तमामु घणा मसाइल अचनि था कि असां वटि कमु बि औरत सभिनी खां वधीक थी करे ऐं पोइ उनखे पंहिंजे ॿारनि, पंहिंजे घर, पंहिंजे मुआशिरे हर कंहिंखे मुंहुं ॾेई कमु करिणो पवंदो आहे। इलाही मुश्किल कमु हूंदो आहे। मां बीइंग हिकिड़ी प्रोफेशनल वूमेन थी करे बि मां इहो चवंदमि कि इलाही मुश्किल हूंदो आहे इन्हनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियणु। पर अगरि जेकॾहिं तव्हां पंहिंजे कम सां सचा आहियो ऐं तव्हां फ्रेंडली माहौल में कमु कयो था त असां वटि सिंध में त न्याणी जो जेको मक़ाम आहे, मां सम्झां थी कि इलाही घटि जॻहियुनि ते इहा शइ हूंदी आहे। असां वटि इलाही इज़त ऐं एहतराम वारा जेके असांजा रिश्ता आहिनि। मां हिकिड़ी इंजीनियर आहियां पंहिंजे डिपार्टमेंट में, त मुंहिंजा जेतिरा बि अदा इंजीनियर्स आहिनि त असांजो जेके मैनेजमेंट आहे सभिनी जो सपोर्टिव हिकिड़ो कोऑपरेटिव रोल रहंदो आहे। इन में फैमिली तमामु घणी जेका आहे इन हूंदी आहे, उन जी सपोर्ट बि। मां हिते वेठी आहियां त मां हिकिड़े चइबो आहे त हर कामयाबु औरत जे पोयां इहा ईअं मां चवंदसि कि मुंहिंजा बाबा हिकिड़ा स्ट्रॉन्ग मर्द हुआ, बरोच थी करे बि उन्हनि मूंखे एतिरो कॉन्फिडेंस ॾिनो, मूंखे सिविल इंजीनियर ठाहियो। त हिकिड़ो कामयाबु पीउ, हिकिड़ो कॉन्फिडेंट पीउ, भाउ, मुड़ुसु, इन्हनि सभिनी जो किरदारु आहे कि उहो औरतुनि खे हर लम्हे त सपोर्ट कनि ताकी हुन सां शाना बशाना कमु करे सघनि। बिल्कुलु ईअं ई आहे कि असांखे कंहिं न कंहिं सपोर्ट जी ज़रूरत पवंदी आहे अॻिते वधण लाइ। ऐं जीअं मां तव्हां खां पुछो त कहिड़ा चैलेंजिस खे कहिड़नि खे मुंहुं ॾियनि थियूं, त तव्हां पंहिंजो बि ॿुधायो त मां बि मतिलबु सिर्फ़ु न हारियाणियूं बल्कि हर फील्ड में औरतुनि खे चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पए थो। ऐं तव्हां इहो बि ॿुधायो त तव्हां कहिड़नि चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो, त तव्हां जेके जिदोजहद करे हिते आया आहियो उन्हनि जिदोजहद मां तव्हां ॿियनि औरतुनि खे, हारियाणियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? असां वटि इहो हूंदो आहे कि थोरो जॾहिं कोई अहिड़ी सिचुएशन थींदी आहे कि अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त कॾहिं मां जॾहिं फील्ड में वेंदी आहियां, राति थी वेंदी आहे, थोरी देरि थी वेंदी आहे, त मूंखे बि लॻंदो आहे इलाही देरि थी वई, मूंखे ॿुधाइणो आहे फैमिली खे। पर जीअं त मां चयो कि जीअं मुंहिंजो हस्बैंड इलाही कोऑपरेटिव आहे माशाल्लाह, उनखे ख़बर आहे कि शी सिविल इंजीनियर, अगरि हू फील्ड में वई आहे कि ज़राअत ते कम ते वई आहे, ऑब्वियसली उनखे अचणु, शहर खां ॿाहिरि वई आहे त उनखे अचण में देरि थींदी। हिते तव्हांखे एतमाद ॾियणो आहे पंहिंजी धीउ खे, पंहिंजी ज़ाल खे, पंहिंजी भेण खे, ताकी हू उन नमूने कमु करे सघे। ॻोठनि में रहंदड़ जेके औरतूं आहिनि उहे ऑलरेडी इलाही वधीक बर्डनाइज़ हूंदियूं आहिनि। तव्हां ॾिठो आहे कि हू उन्हनि वटि को मशीन्स न आहिनि जिते हू तव्हांखे ख़बर आहे त हू सॼा कम हर कमु वीचारियूं पंहिंजे हथनि सां कंदियूं आहिनि। त उन में इहो आहे कि उन में मां अॻे चवंदसि कि फैमिली जेका आहे उन जी सपोर्ट तमामु घणी ज़रूरी आहे ताकी औरत हिकिड़े बाएतमाद नमूने करे सघे। ऐं मां सम्झां थी कि औरत खे अगरि एतमाद ॾिजे, उन ते ट्रस्ट कजे ऐं उन जी मदद कजे, हर ॻाल्हि में ताउन वारो हिकिड़ो रवैयो उन सां रखिजे, त असां बि हिकिड़े सुठे बहितरीन मुल्कनि में शामिल थी सघंदासीं जिते त औरत खे तमामु घणो सुठे नमूने कमु कंदियूं आहिनि। बिल्कुलु मैडम, तव्हां बिल्कुलु सही फरमायो। इन सां ई गॾु तव्हां खां इजाज़त थींदी। थैंक यू सो मच, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। महिरबानी तव्हांजी बि। जी नाज़रीन, तव्हां मैडम सां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। इन सां ई गॾु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुतो आहे ऐं पाण वरी नए प्रोग्राम में कंहिं नई शख़्सियत सां गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।